कराची रिपोर्टर असद अली अब्दुल्ला शाह नूरानी गाजी गोठ जे वासर नारी मुनिजा धी जुल्कार खोकर अल्लाह बख्श विलेज वासी नौजवान ज़ीशान शबीर पुट गुलाम शबीर सां 22 दिसंबर 2025 ते सिटी कोर्ट कराची में प्याजो प्रणो कयो जेको हिन ला पाप बणिजी वियो। तफ़सील मूजिब नओं जोड़ो तहफ़ुज़ जे ॻोल्हा में गॾा प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इंसाफ़ जी अपील कई। नारी मुनिजा ॿुधाए त हू माइटनि जी सख़्त मुखालिफ़त जे बावजूदि सिर्फ़ टिन कपड़नि में घर छॾण ते मजबूर थी पंहिंजी पसंद जी शादी कोर्ट ज़रिए कई पर जॾहिं हू ज़ाल मुड़ुस पंहिंजे वापसि घर पहुता त संदसि भाइर बाबर अली मीर परवेज़ अली अब्दुल्ला अली हैदर रियाज़ हक नवाज़ पपन अयाज ॿियनि गॾिजी सावरनि जे घर ते हमलो कयो। मुनिज़ा मौजूद मुबैना तौर हमले दौरान खेस ऐं संदसि मुड़ुस ज़ीशान शबीर खे तशद्दुद करे ज़ख़्मी कयो वियो जंहिं बाद हू जान बचाए फरार थियण ते मजबूर थिया। हुन इल्ज़ाम हयो त माइटनि संदसि घर ते बग़ैर क़ानूनी कब्ज़ो करे वरितो आहे जो त हद जी थाणे जी पुलिस बि 72 माण्हुनि जे वंगारो बणियल आहे ऐं कंहिं बि क़िस्म जी क़ानूनी कार्रवाई खां पासो करे रही आहे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान नारी वधीक ॿुधायो त माइटनि पारां संदनि ख़िलाफ़ सचल ॻोठ थाणे में कूड़ी अगवा जी FIR पिणु दाख़िल कराई वई आहे जेका सरासर ज्यादती ऐं कानून जे ग़लत इस्तेमाल आहे। नए जोड़े चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट सूबाई घरू वज़ीर सिंध होम सेक्रेटरी सिंध IG सिंध DIG ईस्ट ऐं SSP ईस्ट खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त खेनि संदन मुड़ुस ऐं सावरनि खे मुकमल तहफ़ुज़ फराहम कई वञे कूड़ी FIR ख़त्म कराई वञे घर तां गैर कानूनी कब्ज़ो हटायो वञे ऐं खेनि फौरी तौर इंसाफ़ मुहैया कयो वञे।